जी बिल्कुल मीरपुर ख़ास में मोहम्मदी मेडिकल कॉलेज जी जेका शागिर्दाणी फ़हमीदा लगारी वारो जेको मामलो हुयो उन बाद गुज़िरियल राति जेको आहे देर सां पुलिस पारां जेको केस दाख़िल कयो वियो जंहिंमें 5 जवाबदार जेके आहिनि उहे नॉमिनेट कया विया पर 18 कलाक गुज़रण बावजूदि को बि जवाबदार जेको आहे उहो गिरफ़्तार नाहे थी सघियो जंहिं सबबि जेके फ़हमीदा लिगारी जा वारिस हुजनि या वरी स्टूडेंट एक्शन फोरम या वुमेन एक्शन फोरम जे अॻुवाणनि पारां जेको आहे सो मीरपुर ख़ास टूल प्लाज़ा अॻियां जेको आहे उहो एहतिजाजी धरणो ॾेई छॾियो आहे जंहिं सबबि धरणे सबबि जेको आहे उहो मीरपुर ख़ास खां मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वेंदड़ जेका ट्रैफ़िक आहे उहा मुकमल तौर ते मुअतल नज़र अची रही आहे। हिते धरणे में जेको आहे उहो वुमेन एक्शन फोरम जा अॻुवाण जंहिंमें अमर सिंधु इरफाना मल्ला हुसैन हसीन नुसरत ऐं ॿिया जेके आहिनि हिते पहुता आहिनि जेके वारसनि सां जेको आहे मुलाक़ात बि करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे उहो धरणे में वेठल अचो त हितां जे फ़हमीदा लिगारी जे वारसनि वुमेन एक्शन फोरम ऐं स्टूडेंट एक्शन फोरम जे अॻुवाणनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जो हिन बाबति छा चवणु आहे। कातिल असांजे अॻियां नथो अचे जेसिताईं असां हिते वेठा हूंदासीं ही वीचारी तॾो छॾे नंढड़ी जे सोग में न हली सघी न कुझु न असांजे अञा ते टंगण में साह कोन्हे असांखे उतां खां मजबूर करे असांखे हिते खणी आया आहियो तव्हां सभई तॾहिं जो असांखे को इंसाफ़ कोन मिलियो आहे। ईअं कबो आहे ईअं त ज़ुल्म न करियो ईअं त सावड़ियुनि जी ईअं हर न्याणी जी तइलीम ख़राब थींदी ईअं त कोन कबो आहे। असांखे जेसिताईं असांखे कातिल असांजे अॻियां नथा रखो तेसिताईं असां हिते रोडनि ते वेठा हूंदासीं। असां सभु हर शइ असां हींअर विसारे असांखे कातिल अॻियां करो बसि असांजी इहो ई आहे। ऐं ॿियो असांजे जेको मोबाइल में जेके सबूत हुआ उहे असांजा केॾा विया आहिनि उहे असांखे सबूत असांखे नथा ॾियनि मोबाइल छो नथा ॾियनि असांखे उहा मोबाइल असांखे अॻियां कनि ऐं असांजा सभु सबूत असांखे अॻियां ॾियनि पोइ चवनि त कंहिंजी ग़लती आहे कंहिंजी केरु सही आहे केरु ग़लति आहे। मूंखे कंहिंसां हमेशह चवंदी अम्मा मां जेको आहे डॉक्टर थींदमि। मुंहिंजी धीउ फ़हमीदा जी डेथ खां पोइ मुंहिंजी धीउ चए थी अम्मा मूंखे डॉक्टर चवण जो न थियण जो न चवंदा। असांजा ॿार नंढा 7 साल जा ॿार असांजा एॾा ख़ौफ़ज़दा थी विया आहिनि असांजा ॿार असांखे चवनि पिया असां डॉक्टर कोन थींदासीं। असांजे ॿारनि जे अंदरि में ख़ौफ़ हरास थी वियो आहे। तव्हां ही अहिड़ी यूनिवर्सिटी बंदि कराए छॾियो जंहिं यूनिवर्सिटी में स्टूडेंट जी जेको है हिफ़ाज़त नथा करे सघनि। अहिड़ी यूनिवर्सिटी कहिड़े कम जी आहे। हिते एतिरी फीसूं वग़ैरह वठनि थिया त फीसूं वठे तव्हां ॿारनि जी हिफ़ाज़त नथा करे सघो मासूम न्याणियुनि जी हिफ़ाज़त छा हुननि जे पंहिंजे घर में न्याणियूं कोन वेठियूं आहिनि छा हुननि जे पंहिंजे घर में न्याणियूं कोन आहिनि पंहिंजूं न्याणियूं कोन आहिनि पंहिंजे न्याणियुनि न ॾिसनि सुभाणे हुननि सां ईअं थिए छा सुठो लॻंदो हुननि खे। हर न्याणी जो सोचे हिन पोयां न्याणियुनि जा मक़ाफ़ा ते अमल थींदा आहिनि। तव्हां पंहिंजे न्याणियुनि खे ॾिसो असांजा नंढा मासूम ॿार असांखे चवंदा आहिनि असांखे डॉक्टर न चओ असांखे बदुआ ॾियो पिया जहिड़ो असां डॉक्टर थियण में बि असांखे परेशानी थिए। असांजी ख़ानदान जी पहिरीं छोकिरी हुई जेका डॉक्टर थियण हली हुई। असांखे महिरबानी कयो इंसाफ़ ॾियो बसि असांजी फ़हमीदा खे इंसाफ़ ॾियो असांजे कातिलनि खे पकड़ियो ऐं मोहम्मद मेडिकल यूनिवर्सिटी खे बंदि करायो न खपे अहिड़ी यूनिवर्सिटी। ॾिसो सची ॻाल्हि इहा आहे त जेके बि क़िस्म जूं तफ़्तीशूं थियनि थियूं उन्हनि में कंहिं न कंहिं तरीक़े सां कातिलनि खे सज़ा अचण जे बजाए उहे गिरफ़्तार करण जे बजाए अगरि गिरफ़्तार थी बि वञनि त उहे जेके आहिनि बचण में जेका असां उन्हनि खे क़ानूनी उन सरिश्ते में उन्हनि खे बचायो वञे थो। तव्हां अॼु बि ॾिसो था त उन जे लाइ बचाइण जूं धुरियूं घणियूं आहिनि छाकाणि त हिकिड़े पासे हिकिड़ो अहिड़ो वाक़ियो अफ़सोसनाक थिए थो हिकिड़ी पढ़ियल लिखियल 3rd ईयर जी मेडिकल जी स्टूडेंट ख़ुदकुशी करे थी ऐं उन ख़ुदकुशी खां पोइ मीरपुर ख़ास जी पुलिस उन जे लाइ कंहिं बि क़िस्म जी जेका असां FIR वठण लाइ तयारु कोन्हे उन जे लाइ एहतिजाज करणो थो पए। हिकिड़ो माण्हुनि जो जेको सो इहो नुक़सानु थिए त उन्हनि जी छोकिरी हली वञे उन खां पोइ ॿियो इहो त उन्हनि खे FIR दाख़िल करण लाइ एहतिजाज करणो पवे उन्हनि खे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ उन माउ खे तॾो छॾे अची रोड ते वेहणो पए सॼी फैमिली जेका असां तॾे ते वेहण जे बजाए अॼु सड़क ते वेठी आहे त मां सम्झां थी इन क़िस्म जे जेका हीउ कहिड़ो सिंध गवर्नमेंट जेका असां मैसेज ॾिए थी पई त छा इन खां पोइ तव्हां छोकिरियुनि में इहो एतमाद क़ाइमु करे सघंदो त उहे छोकिरियूं जेके आहिनि तइलीमी इदारनि ताईं पहुचनि जे हुननि खे तव्हां तहफ़ुज़ ॾियण में ऐं उन्हनि खे इन क़िस्म जो अहसासु ॾियण में माइटनि खे इहो अहसासु ॾियण में जेकॾहिं नाकाम आहियो त उन खां पोइ तव्हांजी पुलिस तव्हांजा इहा नोटिस वठणु तव्हांजूं इहा कमेटी ठहणु मां सम्झां थी त इहो अखियुनि में धूड़ विझण जे बराबरि आहे। हुजण त ईअं खपे हा त सिंध हुकूमत जा नुमाइंदा अचनि हा उन माउ सां मिलनि हा उन खां जेका असां उन सां ताज़ियत करनि हा हुजण त ईअं खपे हा त सिंध पुलिस जा SSP अचणु खपे हा जेको उन खां जेका असां माइटनि सां ताज़ियत करे हा पर बजाए हिन जो हुनजी माउ अॼु रोड ते वेठी आहे अॼु हुनजो टीजो आहे ऐं हू पंहिंजे धीअ जे टीजे ते हिते वेठी आहे कातिल गिरफ़्तार थियनि
जेका FIR 7 कलाकनि खां पोइ रजिस्टर थी आहे, उन खां पोइ हेतिरो टाइम गुज़रण जे बावजूदि क़ातिल गिरफ़्तार कोन थियो आहे, त मां सम्झां थी त हीअ हिकिड़ी सिंध हुकूमत जी बदतरीन जेका सा पुलिस जो जेको आहे सो एतमाद जी जेका सा उन में विञाए पई, उनजो मुज़ाहिरो उन्हनि कयो आहे। ऐं वरी बि अपील कंदसि त कातिलनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार कयो वञे जेके FIR में नॉमिनेट आहिनि। नंबर ॿी जेका इन मिरपुर ख़ासि ज़िले जी पुलिस ते मुश्तमिल जेका इंक्वायरी कमेटी ठाही वई आहे, उनखे असां रद्द था कयूं, छाकाणि त जेका FIR नथी वठे उहा पुलिस कहिड़ी शफ़ाफ़ तफ़्तीश कंदी। तंहिंजे करे असां मुतालबो था कयूं त आला साख रखंदड़ सिंध पुलिस जे ईमानदार पुलिस ऑफिसरनि ते मुश्तमिल हिकिड़ी इंक्वायरी कराई वञे, जेका घण रुखी जांच करे त उहा कहिड़ा सर्कमस्टेंसिस हुआ जंहिं छोकिरी खे ख़ुदकुशी ते मजबूर कयो, ऐं उन्हनि ज़िम्मेदार माण्हुनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। 3 दरिंदे गिरफ्तार चाहिए, बस हमें और कुछ नहीं चाहिए, इंसाफ चाहिए, और मैं कुछ भी नहीं बोलूँगी, बस इंसाफ चाहिए। 3 दरिंदे गिरफ्तार चाहिए। डॉक्टर फहमीदा जी हुई, टॉपर छोकिरी ज़बरदस्त छोकिरी। हाणे जेको चयो वञे छोकिरी ज़बरदस्त, हुननि जा वॉइस पिया हलनि। बहरहाल असांजो मोबाइल खयो ठहियो, मां कुझु कान थी चाहियां, मूंखे बसि इहो आहे 3 गिरफ़्तार थियनि, 3 असांजा गिरफ़्तार, मुंहिंजी छोकिरी खे अल्लाह इंसाफ़ चाहे खपे। ऐं ॿियो इहो आहे त मूंखे इंसाफ़ 3 हिते इहे थी चुका आहिनि, वरी ॿिया बि थी सघे। असांजी नियाणी कीअं पढ़ण सॼी हीअ बि मुंहिंजी डॉक्टर थियणु चाहे थी। बसि इहो आहे, सभई नियाणियुनि वारा हूंदा ऐं न हर नियाणी जी ख़्वाहिश हूंदी आहे त अॻिते पढ़णु। बसि मां इन ई लाइ आई आहियां, मुंहिंजी धीउ चई वई आहे त मां जेकॾहिं मरी वञा त मुंहिंजे पुठियां इंसाफ़ कजो, बसि मूंखे इंसाफ़ खपे। इहे 3 दरिंदा क़ैद खपनि, गिरफ़्तार खपनि। अच्छा, मुंहिंजो चवणु सिर्फ़ु इहो आहे त असीं इस्लामी मुल्क में रहंदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे न, इस्लामी मुल्क में रहंदा आहियूं, त असांजो आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आख़िरी पंहिंजे ख़ुतबे में चयो हो त औरतुनि जे मामले सां डिॼो। तव्हांखे ख़बर हूंदी, अगरि पढ़ियल लिखियल आवाम हूंदी त उन्हनि खे ख़बर हूंदी। अॼु असीं मतिलबु जेके उहे औरतूं आहियूं जेके पढ़ी लिखी माशाअल्लाह सां टीचर्स बि आहिनि असांजूं, लेकिन असीं हिकिड़े पर्दे जे दायरे में हमेशह खां रहंदा आहियूं। असांखे छो एतिरो मजबूर कयो आहे त असीं हिते रोडनि में आया आहियूं? इहो ज़ुल्म आहे। छो असांखे असांजे भाइरनि समेत असांखे छो एतिरो मजबूर कयो? असीं छो आया आहियूं रोडनि ते? असांखे इंसाफ़ खपे। असीं हुन इंसाफ़ जे करे आया आहियूं, इंसाफ़ ॾियणो आहे न, असीं तॾहिं निकिता आहियूं। हुन नंढड़ी खे असांखे इंसाफ़ खपे ऐं असांखे इंसाफ़ ॾियारो। मतिलबु असां कल्ह बि धरना कया, पोइ असांजी FIR कटी वई, हाणे कार्रवाई जे लाइ असीं अॼु वरी औरतूं निकिरियूं आहियूं, पोइ असांजी कार्रवाई निकिरे। सो महिरबानी करे इस्लामी उहो त इन्वेस्टिगेशन थींदी, उहा उन्हनि खे ई ख़बर आहे, पर असांखे इहा ख़बर आहे की असांजो ॿारु वियो आहे, जेको बेगुनाह जेका वीचारी पढ़णु वई। असां हाणे असीं कीअं पढ़ायूं ॿारनि खे? असां छा कयूं? तव्हां ॿुधायो। असां त ॾिजी विया आहियूं, असां सोचूं था त हाणे बसि छॾी ॾियूं, ॿारनि खे विहारे छॾियूं, छा कयूं? बसि इंसाफ़ ॾियो असांखे, ॿियो कुझु न। बाहर निकालो उनको, कहाँ छुपा के रखा है? इंसाफ चाहिए, बस इंसाफ चाहिए। बहुत अच्छी थी, टॉपर पोजीशन होल्डर थी। पढ़ने का शौक था, दुनिया ने उसे पढ़ने नहीं दिया, दरिंदों ने उसे पढ़ने नहीं दिया। उसे बहुत ज्यादा शौक था। आप लोग उसके स्कूल्स में, कॉलेज में, जहाँ पे जाके पूछेंगे कि कितनी अच्छी स्टूडेंट थी, कितनी ब्रिलियंट स्टूडेंट थी, पोजीशन होल्डर थी, लेकिन यूनिवर्सिटी वालों ने उससे बस वो भी हक छीन लिया कि वो बेचारी पढ़ ना सके। 2 साल से वो पोजीशन होल्डर थी, 3rd ईयर में आके उन्होंने ऐसा किया कि वो बेचारी बस कब्र में जाके गिर पाई, लेकिन किसी ने साथ नहीं दिया उसका, ना किसी स्टूडेंट ने दिया, ना किसी टीचर ने दिया। 6 महीने पहले उसने कंप्लेन की थी कि मेरे साथ ये हो रहा है, लेकिन किसी ने कोई बात नहीं सुनी उनकी। क्यों नहीं सुनी? उस वक्त तो सुन, अगर उस वक्त वो लोग कुछ कर लेते तो आज इतना बड़ा वो ना होता, तो हमारी बच्ची हमारे साथ होती ना। इनको चाहिए, अब आप लोगों को चाहिए, हम आप लोगों से गुजारिश करते हैं, आप लोग जाए वहाँ पे, उनके घरों में जाए। अगर वो लोग सही इंटरव्यू नहीं दे रहे, उनके घरों में जाए, सरजी के घर में जाए, टीचर्स के घरों में जाए, सबके पास जाए, जाके हमारी फहमीदा के लिए इंसाफ मांगे, उनका इंटरव्यू ले, और हमें उम्मीद है आप लोगों से, आप हमारे लिए ये सब करेंगे।
तो मेरी आप लोगों से, मीडिया वालों से बहुत ज़्यादा शुक्रगुजार है हम सब लोग कि आप लोगों ने हमारे साथ इतना कोऑपरेट किया। लेकिन हमें ये बात करनी है आप लोगों से कि हमसे तो आप लोग इंटरव्यू ले, हम हर वक्त तैयार हैं आप लोगों को इंटरव्यू देने के लिए, लेकिन आप लोग जाके मोहम्मद मेडिकल में भी वहाँ के रेंडमली स्टूडेंट से जाके ले, मतलब आप लोग देखो वहाँ पे वीसी जिनको बिठा रहे हैं 3 बच्चों को, सिर्फ उन्हीं से क्यों ले रहे हैं? जाके रैंडमली ले ना, ताकि उनको पता चले। सारे स्टूडेंट्स जो ऐसे नहीं बोलेंगे, कुछ स्टूडेंट ऐसे भी होंगे जो सच बताएंगे। और हमारे पास सब आ रहे हैं, उनके पास क्यों नहीं जा रहे? हमें ये कहना है कि उनके पास भी लोग जाएं और उनके घरों में जाएं। वीसी साहब के घर पे क्यों नहीं जा रहे? हमारे घरों में तो हर मीडिया वाला आ रहे हैं, हम उनको दे रहे हैं, उनके साथ कोऑपरेट कर रहे हैं। लेकिन हम ये चाहते हैं कि वहाँ पे भी जाओ आप लोग, मोहम्मद मेडिकल में स्टूडेंट से इंटरव्यू लो, टीचर से लो, और रैंडमली लेना चाहिए। और वहाँ पे वो वीसी साहब के ऑफिस में नहीं लेना चाहिए, रैंडमली जाओ और सबसे लो। और यहाँ पे स्टूडेंट्स कह रहे हैं कि सर रज़िया हमें कहते थे कि जब चाहे आप लोग आके हमें मेरे पास कंप्लेन कर सकते हो। मुझे ये बताएं, मैं खुद यूनिवर्सिटी की स्टूडेंट हूँ, कोई वाइस चांसलर आता है हफ्ते में कितनी दफा आता है? 1 दिन आता होगा ना, और 1 दिन में भी वो मीटिंग्स में ऐसे बिजी होता है कि स्टूडेंट्स के लिए टाइम नहीं होता उनके पास। तो बताए ऐसे कैसे स्टूडेंट जाके शिकायत करेंगे? ऐसा कुछ भी नहीं होता। और उसके अलावा हमें ये कहना है कि जाके आप लोग उनके, हमारी फेमिदा की ये ख्वाहिश थी कि हमारे लिए इंसाफ लड़ा जाए, हमारे अब आगे एक और फेमिदा ना आए और लाशें ना गिरे यहाँ पे। तो हमें बस यही चाहिए कि फेमिदा को इंसाफ दो, कातिलों को पकड़ो। फेमिदा जी पुफी आया और खुद टीचर आया, वो मुझसे तमामु घणो अटैच हुई। तो हर टाइम ते को मसलो थींदो हो मूंखे फोन ते ॻाल्हाईंदी हुई, मूंसां मैसेज कंदी हुई, ऐं माइटनि में वेंदी हुअसि। हीअ चवंदी पुफी ऐं पढ़ा, मेडिकल में पढ़े, पोइ इंशाल्लाह ऐं चाइना वेंदसि। हिन जी ख़्वाहिश इहा हुई त ऐं चाइना वेंदसि। मूंसां तमामु अटैच हुई ऐं चाइना वेंदसि। मूं चयो पुटु ठीकु आहे, अलाह तव्हांखे कामयाबु करे, तव्हां चाइना वञो। हींअर ईद ते वरी ॻोठु वई आहे ऐं चएसि त पुफी जेको सो ऐं उते ॻोठ मां हॉस्पिटल ठाराईंदसि। असांजे ॻोठ में हॉस्पिटल कोन्हे। असां सां कहिड़ो इंसाफ़ थियो आहे, केॾो असां सां ज़ुल्म थियो आहे। एॾी पढ़ियल लिखियल छोकिरी, एॾी हर ॻाल्हि ते माना पोज़ीशन होल्डर हुई, हुन सां एॾो ज़ुल्म, कहिड़ो इंसाफ़ कॾहिं थींदो असां? मूंखे एॾो आहे इहो त इन मेडिकल वारा जेके बि आहिनि, असां पैगम्बरी पेशो आहे असांजो, पैगम्बरी पेशे में छा पियो थिए? पोइ असां टीचर वञी ॿुॾी मरूं? असां टीचर त पोइ आहियूं ई केन। टीचर अहिड़ा निकिरनि, असां मूं वटि ॿार ईंदा आहिनि, मिसाल ॿार अचनि, हिकिड़ो ॿार खे ऐं को ज़ुल्म थिए या उनसां का ज़्यादती थिए ऐं उन वरी चमाट पोइ उनखे हणा, इहो कहिड़ी आहे इंसाफ़? इहो इंसाफ़ आहे? कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कनि। इहो जेको रज़ी साहिबु आहे, अॼु जेको रज़ी साहिबु न चवां, इहो कमीनो आहे जेको। हिन अॼु जेको डॉक्टर इरफाना मला वीचारी फोन ते ॻाल्हायो, हुन सां ॻाल्हाए नथो चाहे। छो? असां न हितां कोन निकिरंदासीं, मरी वेंदासीं। अॼु हुनजो टीजो आहे, सुभाणे असांखे इंसाफ़ न मिलियो, असां पाण खे सभु साड़े मारे छॾंदासीं। असां 3 पियो आहियूं, हिननि जी वालदा आहे, हिन जेके बि आहिनि, असां पाण खे मारींदासीं। बसि महिरबानी। तो शायद हिकिड़े माण्हू बेल कराई आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, बेल वारो माण्हू वधीक सवलो आहे, उहो कोर्ट बि दो न, मौक़ो त फराहम करियो न। कोर्ट बंद आहे, बेल कीअं थी आहे? अॼु तूं ही के न आओ, असां बेल न कराऊं, वारसन में न आयो। असां फेसबुक ते ॾिठी आहे कैंसिल थी थी बेल हाणे सोलो कुछ असांजी मुआशरे जी सतह ते ऐं इदारती सतह ते नाहिली आहे। ही हर यूनिवर्सिटी में केॾी महिल कॾहिं बि थी सघे थो कि जेको यूनिवर्सिटियुनि जे अंदरि हिरासनी जूं कमेटियूं आहिनि, एंटी हरासमेंट्स कमेटियूं आहिनि, नाला रिंद खां पोइ यूनिवर्सिटी ऑफ सिंध में एंटी हरासमेंट कमेटी जूं रोज़ इजलास थींदा आहिनि। एतिरियूं कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि हरासमेंट जूं, जेके उते माण्हू आहिनि उहे ॾींहं जो 3-3 कलाक उन्हनि कंप्लेंट्स जा इजलास हलंदा आहिनि ऐं अञा बि लॻंदो आहे त इहे थोरियूं घणियूं 10 कमेटियूं हुजणु घुरिजनि।
त समाज जे अंदरि औरतुनि सां हरासमेंट ऐं इवन छोकिरनि सां हरासमेंट जा केसिस बि असांजे नज़र में गुज़रिया आहिनि। त उन्हनि जे तहफ़ुज़ लाइ सरकार जेके कमेटियूं ठाहियूं उहे फ़ाल हुजणु घुरिजनि, न सिर्फ़ु फ़ाल हुजणु घुरिजनि। गवर्नमेंट जो कमु इहो आहे त उहे कमेटियुनि जूं रिपोर्टूं एन्युअली ऐं 6 मंथली गवर्नमेंट घुराए ॾिसंदी आहे त आया उहे कमेटियूं वेठियूं, हरासानी जूं कंप्लेन रिज़ॉल्व थियूं, उन्हनि ते कहिड़ो अमल दरामद कयो वियो। पर गवर्नमेंट सम्झे थी त उन्हनि कानून पास करे छॾियो, उनजी ज़िम्मेवारी पूरी थी। इदारा सम्झनि था त उन्हनि कमेटी ठाहे छॾी, उनजी ज़िम्मेवारी पूरी थी। उन ते अमल दरामद जो जेॾी महिल मामिलो अचे थो त उन टाइम ते इदारनि में मौजूदु जेके बि फ़र्द आहिनि उहे इन मामले ते इंतिहाई सुस्ती, नाअहली ऐं दरगुज़िरीअ जो जेको आहे सो इज़हार कनि था। मां पाण हिकिड़े इदारे में वेठी आहियां, मूंखे पाण जे ख़बर आहे त केॾा चैलेंजिस आहिनि हरासमेंट में मुलविस कंहिं माण्हूअ जे ख़िलाफ़ु। यूनिवर्सिटी ऑफ सिंध में हिकिड़ो प्रोफेसर टर्मिनेट थियो, पर सिंध यूनिवर्सिटी हुनजे ख़िलाफ़ु एक्शन खणण लाइ तयारु कोन हुई। मजबूरन उहा टीचर ओबर्स पर्सन वटि वई जिथां हुनजी टर्मिनेशन थी। उन मां अंदाज़ो लॻायो त इदारनि में तमामु घणी मज़ाहमत आहे हरासमेंट में मुलविस जेके माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु क़दम खणण में। छो त अॼु बि असांजे इदारनि जे अंदरि अगरि तव्हां ॾिसंदव त औरतुनि जो रेशो एडमिनिस्ट्रेशन में न हुजण जे बराबरि आहे। एडमिनिस्ट्रेशन ऐं जेके पावर पोज़ीशन्स आहिनि उहे मर्दनि वटि आहिनि, औरतुनि वटि न आहे। इहो वॾो सबबु इहो आहे। मोहम्मद मेडिकल कॉलेज में तव्हां एडमिनिस्ट्रेशन में ॾिसो त केतिरियूं छोकिरियूं औरतूं मौजूदु आहिनि। वाइस चांसलर खां वठी आख़िरी उहिदे ताईं हिकिड़े ख़ानदान जी अजारादारी आहे। ऐं अगरि को ख़ानदान जो फ़र्द जे ख़िलाफ़ु कंप्लेन वञे थी त उहो हिक ॿिए खे तहफ़ुज़ प्रोवाइड कनि था। हीउ तालीमी इदारो घटि आहे, बिज़नेस मॉडल वधीक आहे। त हिन तालीमी इदारे अंदरि बि टियों वाक़ियो थी रहियो आहे ऐं मुस्तक़िल वाक़िया थियनि पिया। छोकिरनि खां पैसा वरिता वञनि पिया, छोकिरनि खे बुली कई पई वञे, गैस लाइटिंग कई पई वञे। टीचर्स छोकिरियुनि जे प्राइवेट व्हाट्सएप नंबरनि ते वॉइस नोट छॾे धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं उन उस्ताद जे ख़िलाफ़ु FIR दर्ज करण में 7 कलाक लॻाया आहिनि मीरपुर ख़ासि पुलिस। उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त सरकार सगोरीअ जा जेके अमलदार आहिनि उहे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया हुजे, उहा यूनिवर्सिटी एंड बोर्ड्स जी इंतिज़ामिया हुजे, छो त वज़ीर यूनिवर्सिटी ऐं बोर्ड जो अलहद आहे। हिन महिल ताईं मुंहिंजे नज़र में उनजो को बि बयानु न गुज़रियो आहे, छो त यूनिवर्सिटी उनजे अंडर में अचनि पई, उनखे तहरीक में अचणु घुरिजे। उनजो को बयानु न गुज़रियो आहे। चीफ मिनिस्टर नोटिस वरितो, IG नोटिस वरितो, इहे रवायती क़िस्म जा नोटिस वठी माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण छॾियो। हिन महिल ताईं कहिड़ी चीफ मिनिस्टर जा नुमाइंदा मिली चुका आहिनि फैमिलीअ सां या इन ॻाल्हि जी तहक़ीक़ात करे चुका आहिनि? नोटिस वठण खां पोइ उन छा कयो? उनजो को असां वटि हिसाब किताब कोन्हे। को साॻिए ई तरीक़े सां इंतिज़ामिया जेका पाण हिकिड़ी धुर आहे उहा कहिड़ी तहक़ीक़ कंदी, उहा कहिड़ी इन्वेस्टिगेशन कंदी? उनखे त पार्टी ठाहियो वञे, उन इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे। उते ॿियूं केतिरियूं न्याणियूं आहिनि जेके हरासानी जो शिकार आहिनि ऐं उहे पंहिंजे वालदेन खे, उहे इर्द गिर्द, उहे सोशल मीडिया अकाउंट्स ते, उहे इंस्टाग्राम ते पंहिंजूं स्टोरियूं शेयर्स करे रहियूं। इहो हिकिड़ो संगीन मामिलो आहे ऐं हिन संगीन मामले जो तुर्त नोटिस वरितो वञे ऐं उनजो हिकिड़ो ई हल आहे त चीफ मिनिस्टर हंगामी तौर ते पंहिंजी कमेटी कॉन्स्टिट्यूट करे हिन कॉलेज जी एफिलिएशन मुअतल कई वञे, हिन कॉलेज जे पूरी इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ु इन्वेस्टिगेशन कई वञे। हिते जेके बि मुलविस आहिनि, स्टार्ट फ्राम चांसलर अप टू द पियान ऑफ द कॉलेज, जेके बि हिन वाक़े में मुलविस आहिनि या ॿियनि छोकिरियुनि जे हरासमेंट में मुलविस आहिनि, उन्हनि के ख़िलाफ़ु एक्शन खयो वञे ऐं इहो ॿुधायो वञे, यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खां मालूम कयो वञे त एंटी हरासमेंट कमेटी ठहियलु आहे। अगरि ठहियलु आहे त उन कहिड़ा कहिड़ा केस रिज़ॉल्व कया आहिनि? अगरि रिज़ॉल्व कया आहिनि त हरासमेंट में मुलविस जेके बि फ़र्द आहिनि, उहे उस्ताद आहिनि, उहे शागिर्द आहिनि, उहे छोकिरियूं आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु को क़दम खयो वियो आहे। इहे जॾहिं सभु ॻाल्हियूं न थींदियूं उन खां पहिरें नोटिस वठण जी का बि अहमियत न आहे। सरकारी मुलाजिम प्राइवेट यूनिवर्सिटी में कमु करे थो, हुकूमत हिन वक़्तु पंहिंजो पॉलिसी में ॾिनी ॿुधाए पियो वञे त जेको इल्ज़ाम वेठा आहे लेक्चरर आहे, प्राइमरी टीचर बि आहे गवर्नमेंट आहे। इहो त इंतिहाई अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। गवर्नमेंट हूअं त वॾा दावा करे रही आहे त एजुकेशन में इनकलाब अचे वियो आहे, लोकेशन ट्रेस पई थिए, बायोमेट्रिक ट्रेस पई थिए। हीउ नंढिड़ो वाक़ियो आहे जेको हुनजी फॉल्ट लाइन खे एक्सपोज़ करे रहियो आहे। त चिराग तले अंधेरा वारी ॻाल्हि आहे त हिकिड़े प्राइमरी टीचर आहे, बेशक उनखे फार्मेसी जी डिग्री आहे, उहो फार्मासिस्ट जे पोज़ीशन ते कमु करे रहियो आहे, त गवर्नमेंट जी बायोमेट्रिक जो छा थियो? गवर्नमेंट लोकेशन ट्रेस करण वारा जेके क्लेम्स आहिनि, इन जो मतिलबु इहो आहे त दावा वॾा आहिनि, देह वीरान लॻी पई आहे। अंदरि सूरत हाल इहा ई आहे। अलाए केतिरा ई ॿिया उस्ताद हूंदा जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नौकिरी कंदा हूंदा। हक़ीक़ी तौर ते गवर्नमेंट एम्प्लॉय, इवन यूनिवर्सिटी जो एम्प्लॉय, विदाउट परमिशन ऑफ एडमिनिस्ट्रेशन, विदाउट NOC कंहिं ॿिए इदारे में नौकिरी नथो करे सघे। ऐं इहो हिन इंतिज़ामिया लाइ लम्हा फ़िक्र आहे असां सभिनी लाइ त हिन कॉलेज में
PMDC ने एफिलिएशन छो न कीअं ॾिनी आहे जंहिं धननि वटि परमानेंट फैकल्टी मेंबर ई कोन्हनि के क्वालिफाइड फैकल्टी मेंबर ई कोन्हनि के हिकिड़े फार्मासिस्ट जी क्वालिफिकेशन ते हिननि कीअं अपॉइंट कयो आहे माण्हू जी हुनजी क्वालिफिकेशन जो कहिड़ो रिकॉर्ड आहे इन मां इहो लॻे थो त हिते जुगाड़ क्वालिफिकेशन ते माण्हू रखिया विया आहिनि लो पेड माण्हू आहिनि ऐं हिननि जो पर्पज़ तालीम ॾियणु न आहे हिननि जो पर्पज़ पैसो कमाइणु आहे त अचो दादा तव्हांजो सवाल बिल्कुलु सही आहे त इन में ई असांखे कोल फैल जो तदाद थो महसूसु थिए त हिकु तरफ़ हुकूमत दावा थी करे त औरतुनि जी फलाह बहबूद लाइ कम था थियनि उन्हनि जे लाइ मुख़्तलिफ़ प्रोग्राम ॾिना था वञनि उन्हनि लाइ हलो पिंक बसिस स्कूटीज़ उन्हनि खे ख़ुदि मुख़्तियार करण लाइ पर ॿिए तरफ़ असीं ॾिसूं था त कानून साज़ी बि थी आहे उहा बि सुठी ॻाल्हि आहे त कानून साज़ी थी आहे पर असां हिते जेको एहतिजाज ते वेठा आहियूं फ़हमीदा लग़ारी जी ख़ुदकुशी जे मामले में त हिकिड़ी पढ़ियल लिखियल छोकिरी उनखे बि को रस्तो न मिलियो आहे त उनजो मतिलबु आहे त हिरासमेंट जो कानून ठलो असांखे कागज़नि जे लाइ ॾिनो वियो आहे हिकिड़ो लॉलीपॉप आहे उन यूनिवर्सिटी में इन तरह जी का कमेटी मौजूद ई न हूंदी छो त इन जा माइट त अचनि पिया त असां शिकायत कई आहे त असांखे उन यूनिवर्सिटी वारनि खे ॿुधाइणु घुरिजे इंतिज़ामिया खे ॿुधाइणु घुरिजे त उन ते हुननि छा कयो छा उन छोकिरीअ जे हालांकि कानून में साफ़ लिखियलु आहे त जंहिं ते शिकायत थींदी त पहिरें में उनखे मुअतल कयो वेंदो मुअतल थियण खां पोइ इंक्वायरी थींदी जॾहिं त छोकिरीअ जी ख़ुदकुशी खां पोइ बि उहो माण्हू यूनिवर्सिटी में आबिद लग़ारी मौजूदु आहे त इन वक़्तु असां मुतालबो ॿियो कंदासीं त हीउ अमल जो वक़्तु आहे हाणे असांखे अमल खपे असां एहतिजाज बि घणा कया आहिनि धरणा बि कया आहिनि लाश बि घणेई खया आहिनि त हिन वक़्तु छा सिंध जूं औरतूं सिर्फ़ु मरण लाइ आहिनि हिकिड़नि ते घरेलू तशदुद जो शिकार थियनि कारियूं करे मारियूं वञनि क़तल कया वञनि रेप थियनि ऐं उन खां पोइ जेके पढ़ियल लिखियल आहिनि उहे वरी यूनिवर्सिटीज़ में ख़ुदकुशियूं कनि मतिलबु ज़िंदा रहण जो को गस कोन बचियो आहे औरत लाइ त इहा असां हिकिड़ो बाशऊर सिंध आहे सिंध सूबो सॼे मुल्क में वधि असांजो तालीम जो रेशो आहे हिते तहरीकूं बि घणियूं आहिनि त छा असां हिते यूनिवर्सिटीज़ जी जेका जुड़त आहे जेके बाशऊर आहिनि जेके असीं सम्झंदा आहियूं त यूनिवर्सिटी जा शागिर्द त लीड कंदा आहिनि उहे पहिरियों आवाज़ु उथंदो आहे एहतिजाज जो ऐं उहे इंसानी हक़नि लाइ बि ॻाल्हाईंदा आहिनि त छा उन्हनि जा पंहिंजा हक़ कोन्हे छा असांजी छोकिरियूं ईअं ई मरंदियूं ख़ुदकुशी बि क़तल आहे उन छोकिरीअ जो जॾहिं त सबूत मौजूदु आहिनि उनजा वॉइस मौजूदु आहिनि त अञा ताईं 3 ॾींहंनि खां पोइ बि तहरुक छो न वरितो वियो आहे छा हिकिड़ी FIR लाइ जेसीं ताईं इहो कानून आहे त जेसीं ताईं अवाम धरणो न ॾिए जेसीं ताईं रोड ते न वेझे तेसीं FIR कान थींदी तेसीं कातिल गिरफ़्तार कोन थींदा पोइ कहिड़ी कानून साज़ी त जंगल जे कानून खां बि असां लॻे थो त के अबतर जाइ ते वेठा आहियूं त जिते न घर महफ़ूज़ आहिनि न तालीमी इदारा महफ़ूज़ आहिनि साॻी हिरासमेंट असांखे ऑफिसुनि में महसूसु थिए थी जिते जिते औरत कमु करे थी उनखे तहफ़ुज़ न आहे त हिन वक़्तु मुतालबो ॿियनि खां मुतालबे करण खां बहितर आहे त असां CM सिंध मुराद अली शाह खां मुतालबो करियूं त उनजो फ़र्ज़ु आहे इहो मुतालबो या उनजो को अहसान न थींदो उनजो फ़र्ज़ु आहे त हिन कातिल जी गिरफ़्तारी कई वञे ऐं सभिनी तालीमी इदारनि में असां सिर्फ़ु मोहम्मदी मेडिकल कॉलेज जी ॻाल्हि न पिया करियूं जिते जिते बि आहे जिते जिते बि तालीमी अमल जारी आहे जेकॾहिं अहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि जेके ॾोहारी धुरियूं आहिनि उन्हनि खां असांजा तालीमी इदारा पाक कया वञनि गुज़िरियल राति जॾहिं FIR दाख़िल कराई पई वारसनि उन्हनि चयो त असां उन प्रिंसिपल जो नालो न ॾींदासीं पुलिस जेको 8 कलाक विहारे रखियो त हुनजो नालो न ॾियो इहो छा बासरनि लाइ ॿियो कानून आहे ग़रीबनि लाइ ॿियो कानून आहे जॾहिं त IG सिंध ताईं जेको नोटिस वरितो उहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु नोटिस सिर्फ़ु चवण जी हद ताईं हिकिड़ी ख़बर जी हद ताईं नोटिस जो मतिलबु हूंदो आहे त अमल दरामद कयो वञे त जेकॾहिं ॾोहारी आहे वाइस चांसलर त उनजो नालो अचणु घुरिजे FIR में छो त शिकायत सिर्फ़ु फ़हमीदा लग़ारी न कई आहे शिकायतूं ॿियनि बि कयूं आहिनि 2 साल पहिरीं खां हिन इदारे जूं शिकायतूं मौजूदु आहिनि इन ते पोइ असां इहो सम्झूं त हिकिड़ा कारोबारी इदारा आहिनि हिकिड़ा दुकान आहिनि जिन मां इनकम थिए पई जिन मां पैसो मिले थो ऐं उन करे ई हिते जे सभिनी खे हिकिड़ो तहफ़ुज़ ॾिनो पियो वञे त ॾोहारी आज़ादु हुजनि ऐं असांजी छोकिरियूं जेके आहिनि से ग़ैर महफ़ूज़ हुजनि त इहा ॻाल्हि हिन वक़्तु मुकमल तौर ते असीं रद्द था करियूं बिल्कुलु बर्दाश्त न कई वेंदी असां वुमन सेक्शन फोरम जे पारां इन अमल जे मज़म्मत था करियूं भरपूर मुतालबा था करियूं त जेको छोकिरीअ जा माइट चवनि पिया जेके उन्हनि जा मुतालबा आहिनि उहे मञिया वञनि ऐं उन्हनि खे पहिरें त उनखे गिरफ़्तार कयो वञे जेके बि मुलविस धुरियूं आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे उन खां पोइ अणधुरी जांच कमेटी क़ाइमु कई वञे
एक एक जगह हर जगह जाके बता रहे हैं हमें इंसाफ चाहिए हमारी बहन का। अगर ये इंसाफ नहीं मिला, क्या आप समझ रहे हैं क्या हमें आगे पढ़ने मिलेगा? क्या हमारे पूरे खानदान में कोई लड़की आगे निकल पाएगी? क्या पूरे खानदान में कोई लड़की जिसको पढ़ने के लिए भेजा जाएगा? हम आपसे यही रिक्वेस्ट करते हैं, हमें इंसाफ चाहिए। मैं फहमीदा की कजन हूँ, बचपन से वो मेरे साथ पढ़ी है। हम स्कूल्स में, कॉलेजेस में, हर जगह साथ पढ़े, लेकिन यूनिवर्सिटी से अलग होते ही वो मेरी दुनिया से ही अलग हो गई। मुझे उसका इंसाफ चाहिए। वो बहुत इंटेलिजेंट बच्ची थी, उसको हमेशा से पढ़ने का शौक था। वो मुझे बताती थी कि इकरा देखना, मेरी हर ख्वाहिश पूरी होगी, मैं बहुत पढ़ूंगी, मैं बहुत आगे जाऊंगी, मेरी ख्वाहिश है मैं डॉक्टर बनूं। और उसकी ख्वाहिश अल्लाह के करम से पूरी हुई, लेकिन लोगों ने वो पूरी नहीं होने दी, लोगों ने उसकी जान ले ली। मुंहिंजी फहमीदा मुंहिंजी बटी जी पढ़ाई में ॾाढी होशियारु हुई, इलाही होशियारु हुई। असां पढ़ण जूं ख़्वाहिशूं हुननि कातलनि तबाह करे छॾियूं। हाणे असांजूं ॿारियूं ॿियूं किथे पढ़ंदियूं? मुंहिंजा ॿार किथे पढ़ंदा? असांजी हिकिड़ी ॿार त मारे छॾी, असांजी हिकिड़ी त फहमीदा मारे छॾी, असां ॿिया किथे ॿार पढ़ाईंदासीं? छा कंदासीं? असांखे इंसाफ़ खपे ऐं इन कातलनि खे पकड़ियो वञे बसि। ऐं असांजो मोबाइल बि ॾिजे। जेको पुलिस आई असांजो मोबाइल खणे वई, असां होश में कोन हुआसीं, असांजो मोबाइल खणे वई, असांजो सबूत खणे वई, असांखे मोबाइल खपे बसि। हुनजी ख़्वाहिश हुई ऐं डॉक्टर थींदुसि, ऐं डॉक्टर थी पोइ कैनेडा वेंदुसि। चऊं हुनजी ख़्वाहिशूं सभु पाणी में वियूं। असांखे इंसाफ़ खपे पंहिंजी। असांखे इंसाफ़ खपे अदा कीअं बि करे के भले डॉक्टर इज़ी ख़ुदि एक्शन खणे, कुझु बि करे, चाहे सिंध जा आला अफ़सरान आहिनि उहे खणनि, पर असांखे इंसाफ़ खपे। ईअं न असांजे ॿारनि खे एॾो हिरासां कयो वियो आहे, एतिरो हिरासां कयो वियो आहे, हू पंहिंजी शूट करण ते एॾी मजबूर थी वई। पढ़ाई खां हू एॾी माना तंग अची वई, पंहिंजा हथ धोई पंहिंजो माना मौत खे उन गले लॻाए छॾियो। छो? हू पढ़ण ई वई हुई न, पढ़ण वई हुई, तालीम हासिल करण वई हुई न, ॿियो छा हो? हुन छा घुरियो? हुनखां पैसा घुरिया, पैसा न ॾिना, छा घुरियो? छा आख़िर हुनखे ॾोह कहिड़ो हो ॿारड़ी जो, नंढड़ी जो? हुन सां एॾो ज़ुल्म छो कयो वियो? ऐं सबूतनि जे हूंदे सूंदे जॾहिं सभिनी खे ख़बर आहे, पोइ हिन खे सिर्फ़ु मोतिल जो नालो ॾेई हिन खे आबिद खे छो हिननि गाइब करे छॾियो आहे? छाजे करे गाइब कयो आहे? छो नथो मैदान में अचणु ॾियनि, ॿाहिरि अचणु ॾियनि? पाण हिन खे झले गिरफ़्तार छो नथा कराइनि? ही ज़ुल्म जी हद कोन्हे को? असां ॿियनि सूबनि में, ॿियनि जॻहनि ते असां ज़ुल्म वाक़ई ॾिठो, ॿुधो, असां मीडिया ते बि ॿुधो, पर असांजे छोकिरियुनि सां बि ईअं पियो थिए। अॼु असांजा ॿार पढ़ण न वञनि, छा तालीम हासिल करण न वञनि, छा को कोर्स करण बि न वञनि? सिर्फ़ु उन्हनि खां इन ड्रिज जे करे, इन हिरासमेंट जे करे एॾो टॉर्चर कयो वेंदो आहे असांजे मासूम बच्चनि खे। ॿारनि जा माउ पीउ घर वेठा आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर उन्हनि सां छा पियो थिए? आख़िर ही ज़ुल्म कॾहिं बंदि थींदो? ॿी सूरत में असां जेके मजबूर थी अॼु रोड ते निकिता आहियूं न, कॾहिं असांजूं औरतूं कोन निकितियूं हुयूं, अॼु मजबूर थी निकिता आहियूं न, इहे रोडनि ते निकिरंदासीं बि सही, ऐं इहो असां इंसाफ़ वठण लाइ कंहिं बि हद ते वेंदासीं। चाहे बाहियूं लॻाइणियूं पियूं, चाहे असांखे को बि एहतजाज करणो पियो, असां कंदासीं। हुन में सबूत उहो किथे आहे? असां पंहिंजी आवाम सिर्फ़ु पुलिस ते एतबार कंदी आहे, उहा फौज, उहा पुलिस, उहा किथे आहे? उहा अॼु असांखे मोबाइल छो कोन थो मिले? सॼियूं हुनजी जेके आहिनि सभु सबूत ख़तमु करे पोइ असांखे ॾींदा। छो? एॾा असांजी ॿारियूं अॼु एॾियूं रुनियूं आहिनि, सिर्फ़ु इहो त चवनि त असांजो बसि को हक़ न आहे, न असां पढ़ूं न कुझु कयूं। इहो को ॻाल्हि आहे? किथे माना बेवाजिबी पियो हले, असांजी नियाणियूं डिॼण में पवंदियूं आहिनि। असांजी छा ख़्वाहिशूं आहिनि, हाणे असां छा कयूं? इहो इंसाफ़ आहे हिते मुल्क, इहो मुल्क पियो हले। अॼु बिल्कुलु फहमीदा लिगारी जे वारसनि, सियासी समाजी अॻवाननि, स्टूडेंट एक्शन फोरम जे अॻवाननि समेत वुमेन एक्शन फोरम जे अॻवाननि सां तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणो हो त फहमीदा लिगारी 3rd ईयर जी जेका उहा मेडिकल जी शागिर्दियाणी हुई, 2 सालनि ताईं जेको मुसलसल पंहिंजी क्लास में पोजीशन हासिल करण बावजूदि हुनखे जेको सिलो मिलियो उन पोजीशन जो, उहो हुनजी मौत हुई, छाकाणि त हुते पढ़ाईंदड़ जेके बगड़ आहिनि दर्सगाहुनि में, उन्हनि पारां हुनखे हिरासा कयो वियो, ज़हनी टार्चर जेके हुनखे कयो वियो, जंहिं सबबु हुन पंहिंजे पाण ते
कोई पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी करे छॾी। उन्हनि जो इहो बि चवणो त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे 8 कलाकनि खां पोइ केस दाख़िल थियण बावजूदि हिन वक़्त ताईं पुलिस जेको आहे असांजा जवाबदार गिरफ़्तार नाहिनि कया। उन्हनि पारां इहो पिणु चयो वियो त IG सिंध हुजे, घरू वज़ीर हुजे या सूबाई वज़ीर हुजनि, उन्हनि जे नोटिस बावजूदि असांखे जेको आहे इंसाफ़ न मिली सघियो आहे। FIR जेका आहे उहा दाख़िल करण में 8 कलाकनि ताईं जेको आहे उहो असांखे एहतजाज करिणो पियो, जंहिं बाद केस दाख़िल कयो वियो। त उन्हनि नोटिसनि जो सिर्फ़ु हिकु बहानो आहे जेको सोशल मीडिया खे चुप कराइणु चाहिनि था या मीडिया खे चुप कराइणु चाहिनि था, पर सरज़मीन जो जेके हक़ीक़तूं आहिनि उहे ॿियूं आहिनि। पुलिस हिन वक़्त ताईं को बि जेको आहे कार्रवाई नाहे कई। उन्हनि पारां हिकिड़ो ई मुतालबो जेको नज़र अचे पियो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे फ़हमीदा लिगारी खे जेको आहे उहो इंसाफ़ ॾिनो वञे। जी।